सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बदीन सजावल ऐं डीपलो जो दौरो करे बरसातनि बाद पैदा थियल सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर इस्माइल राहू ऐं सोहेल अनवर सियाल सां गॾिजी बदीन पहुची अमीर शाह सिम नालो ऐं मेन रोड तां गुज़रंदड़ नालो ॾिसंदे बदीन पहुतो, जिते उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची समेत सिंध में जेका बरसात पई आहे उन 100 सालनि जो रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। बरसातूं जेके पयूं आहिनि, जेको सीज़न आहे ख़ासि तौर ते अगस्त जो महीनो, त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त 100 सालनि जो रिकॉर्ड कराचीअ में टुटो आहे बरसातुनि जो। हिन खां पहिरीं 298 मिलीमीटर बरसाति मैक्सिमम थी हुई, हिन दफ़े 345 त कल्ह क्रॉस करे चुकी, अञा अॻिते बरसाति हले थी पई। इहो 100 साल जो रिकॉर्ड आहे। इन तरीक़े सां हिननि इलाइक़नि में बि 2011 खां वधीक बरसाति पई आहे, जेको रिकॉर्ड ॿुधाइनि था पिया। सिमन नालियुनि में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट पोयां 10 सालनि में जेके उनजी सफ़ाई कई या जेको एक्सटेंड कयो आहे सिस्टम खे, उन सां फ़ाइदो ज़रूरु थियो आहे। हींअर बि इरिगेशन मिनिस्टर साहिब मूंसां गॾु आहिनि। किथे बि हिन बरसातुनि में प्रेशर सिमन नालियुनि ते तमामु घणो हींअर बि आहे, वरी अञा ॿी बरसाति पइजी त वरी थींदो, पर किथे बि न ब्रीच पियो आहे, न किथे ओवरटॉप थी वई। होॾां वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, रेहाना लगारी, अयाज़ शाह शिराज़ी ऐं हीर सोहू सां गॾिजी सजावल पहुची शहर जो मुआइनो कयो। उन मौके ते सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जी कची आबादी वारनि इलाइक़नि समेत ॿियनि इलाइक़नि में बीठल बरसाती पाणी नेकाल कराइण लाइ डीसी सजावल खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। उन मौके ते सैयद मुराद अली शाह अॻियां इलाइक़े वासियनि डीसी सजावल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं शहर में बीठल बरसाती पाणी नेकाल कराइण जो मुतालबो कयो। ॿिए पासे वॾो वज़ीर डीपलो पहुची मुख़्तलिफ़ पहाड़नि जो दौरो कयो ऐं बरसाति मुतासिर खानदाननि में टेंट विराया, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया खे पाणी नेकाल करण जी हिदायत पिण कई। होॾां वॾे वज़ीर जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाजनि बाद वॾे वज़ीर जो रस्तो तब्दील कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।